जेकॾहिं तबाही थिए न थियण ॾींसि रिश्ता थी विया आहिनि असां पुठिते कोन हटंदासीं। चाचा पोइ ॿुधी छॾ कंहिंसां बि न कंदुसि हिकिड़े हिकिड़े खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुसि पर शादी करण मां कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि। बलूअ जी शादी न थींदी न थींदी। पहिरें वलूअ खे वारे तारा गोल तारा करे हुनजे खून जो इल्ज़ाम हिन जाबर जी कसब ते ठोकींदासीं। पोइ असां मिलंदासीं सिकूअ सां। पोइ इहो सिकू पलांदो पूरो कंदो। रावल ख़ान जे खून जो इल्ज़ाम हिन जाबर जे मथां ई ठोकींदो। पुट तूं घबराए न, तुंहिंजा शींहं ॿाहिरि अञा ज़िंदा वेठा आहिनि। ख़ुदा जो कसम हाणे जेका बि मुसीबत ईंदी उनखे मां पाणे मोड़ींदुसि। मुंहिंजे भाउ ऐं मुंहिंजी भेण जी कुशन में जेको बि ज़ान मिलाइण जी कोशिशि कंदो न मां जी ज़िंदगी ज़िंदा मारे छॾींदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पांजावेर जी ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था अपडेट जे तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त जाबिर जेको आहे त पंहिंजे चाचे खे चवंदो जेकॾहिं तव्हां माना नुक़सानु करणु पंहिंजो नथा चाहियो त जेको आहे त रिश्तनि जो जवाबु ॾियो ऐं सॾ न हलायो, शादियूं न कयो। त हिते हुनखे चाचो चवंदो त सॾ हली विया आहिनि ऐं जेको आहे त निकाह बि थी विया आहिनि, जेको बि तोखे करिणो आहे त करे छॾ। त हिते जाबिर हुनखे धमकी ॾींदो त वॾूअ खे मां जेको आहे त मारे छॾींदुसि ऐं जेको आहे त कॾहिं बि जेको आहे शादी करणु मां कोन ॾींदुसि। ऐं हुन खां बाद में जेको आहे त फ़ाइदो रूंडो वठंदो दोस्तों। रूंडो जेको आहे त वॾूअ खे पंहिंजे पुटनि जे हथां माराईंदो ऐं जेको आहे इल्ज़ाम जेको आहे त जाबिर जे मथां ईंदो ऐं सिकू वरी जेको आहे त जाबिर न सम्झंदो ऐं जेको आहे त अञा बि जेको आहे त गहरी दुश्मनी थी वेंदी सिकू ऐं जाबिर जी जो दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त सिकूअ खे संदसि भेण चवंदी त जेको आहे त इहे नुक़सानु थी पवंदो ऐं जाबिर न मरंदो कॾहिं बि ऐं तव्हांखे नुक़सानु ॾींदो। त हिते पंहिंजी भेण खे जेको आहे सिकू हथ त ॾींदे चवंदो त जेकॾहिं जाबिर कुझु बि कयो त जाबिर जे गले में मुंहिंजा हथ हूंदा, पर तव्हांखे मां कुझु बि थियणु कोन ॾींदुसि। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। दोस्तों, नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त हसीना बेगम जेको आहे त जाबिर ऐं रूंडे वारनि खे आगाह कंदी, चवंदी त हाणे जेको आहे त सांवल जी भेण सां जेको आहे त चाकर ख़ान शादी करण लाइ वञी रहियो आहे ऐं अगरि जे इहा शादी थी वई त पोइ असां लाइ ख़ैरु न हूंदो। इन जे करे मां तव्हांखे चवां थी जेकॾहिं सांवल जी भेण सां चाकर ख़ान जी शादी थी वई त थी सघे थो सांवल खे हिन ॻोठ में मोटाए अचे ऐं सांवल हिन ॻोठ में आयो त तव्हांजूं जेके सभु कारकर्दियूं जेको आहे त अञा बि पधरियूं थी पवंदियूं। इन जे करे मां चवां थी कुझु अहिड़ो कयो जीअं जेको आहे त चाकर ख़ान जी शादी सांवल जी भेण सां न थी सघे। तॾहिं जेको आहे त तव्हां असां बची सघूं था। जेकॾहिं चाकर ख़ान शादी करे ऐं सांवल खे बि हिन ॻोठ में वठी आयो त पोइ असां सभिनि जो ख़ैरु न आहे, बल्कि असां सभिनि जूं मुसीबतूं जेको आहे त ॿीणियूं थी वेंदियूं। उमेदु आहे त दोस्तों हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।